जी नाज़रीन, हाणे गंबट मां ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। गंबट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बरसात मुतासिरीन लाइ आयल इमदादी रक़म मां नाइजाइज़ कटौती कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू थी वियो आहे। गंबट पुलिस नाइजाइज़ कटौती कंदड़ चइनि ॼणनि फ़ियाज़ लाको, राशिद जोगी, अली अकबर आराही, फ़ियाज़ मंगी मथां सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलात लाइ मौजूदु आहे गंबट मां हफ़ीज़ शेख। हफ़ीज़ शेख, छा तफ़सील आहिनि? SHO गंबट जो इहो चवणु हो त जेको बि ग़रीब मुतासिर माण्हुनि जे पैसनि मां कटौती कंदो, खेनि ख़िलाफ़ साॻी कार्रवाई करे केस दाख़िल कयो वेंदो।